घारे में वाक़िया कंदासी। घारे में एसआई अली गुलचांडी के फ़िरस्तार मौत वारो मामलो डीआईजी हैदराबाद से नोटिस वठण बावजूद वाक़े जो केस दाखिल न थी सघियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ समाज शेयर कयूं था। घारो थाने ते रिपोर्ट रूम में वेठल पुलिस एहलकारनि जो चवणु आहे त वाक़े जी रिपोर्ट दर्ज न कई वई आहे। संदसि वारिस ॻोठ विला आहिनि, उहे ईंदा त पोइ रिपोर्ट दर्ज करे सघिजे थी। वाक़े आगाह कई पिया। घारे में एसआई अली गुलचांडी के फ़िरस्तार मौत वारो मामलो डीआईजी हैदराबाद से नोटिस वठण बावजूद वाक़े जो केस दाखिल न थी सघियो आहे। घारो में एएसआई अली गुलचांडी के फ़िरस्तार मौत वारो मामलो डीआईजी हैदराबाद से नोटिस वठण बावजूद वाक़े जो केस दाखिल न थी सघियो आहे। घारो थाने ते रिपोर्ट रूम में वेठल पुलिस एहलकारनि जो चवणु आहे त वाक़े जी रिपोर्ट दर्ज न कई वई आहे। संदसि वारिस ॻोठ विला आहिनि, उहे ईंदा त पोइ रिपोर्ट दर्ज करे सघिजे थी। घारो में एएसआई अली गुलचांडी के फ़िरस्तार मौत वारो मामलो डीआईजी हैदराबाद से नोटिस वठण बावजूद वाक़े जो केस दाखिल न थी सघियो आहे। घारो थाने ते रिपोर्ट रूम में वेठल पुलिस एहलकारनि जो चवणु आहे त वाक़े जी रिपोर्ट दर्ज न कई वई आहे। संदसि वारिस ॻोठ विला आहिनि, उहे ईंदा त पोइ रिपोर्ट दर्ज करे सघिजे थी। घारो में एएसआई अली गुलचांडी के फ़िरस्तार मौत वारो मामलो हवा से शेयर कई पिया। डीआईजी हैदराबाद से नोटिस वठण बावजूद वाक़े जो केस दाखिल न थी सघियो आहे। घारो थाने ते रिपोर्ट रूम में वेठल पुलिस एहलकारनि जो चवणु आहे त वाक़े जी रिपोर्ट दर्ज न कई वई आहे। संदसि वारिस ॻोठ विला आहिनि, उहे ईंदा त पोइ रिपोर्ट दर्ज करे सघिजे थी। तफ़सील कंदासीं इमरान अली शाह खां। जी इमरान, आगाह कजो। जी बिल्कुल, ये जो मामलो है एएसआई अली गुलचांडी जा ये फ़िरस्तार मौत वारो मामलो जो है वो डीआईजी जो हैदराबाद है उन नोटिस वठी छॾियो आहे। उनके बावजूद जो है ॿ ॾींहं गुज़री चुका आहिनि, अञा ताईं जो है केस दाख़िल कोन कयो आहे। इन हवाले से असां जॾहिं मालूमात वरिती है त घारो थाने ते जेकी रिपोर्ट रूम है उनमें जो वेठल पुलिस वारा आहिनि उन्हनि जो चवणु इहो आहे त वाक़ई जी जेकी रिपोर्ट है वो दर्ज हिनजे करे कोन थी सघी है त अञा ताईं इलाज के जो रखना है अञा ताईं पैदा कोन्हे। जी मेहरबानी इमरान अली शाह, तफ़सील ॾियण जे लाइ।